बुलड़ी शाह करीम लाखेड़े लतीफ़ जे तड़ ॾाॾे सिंध जे अवाइली शाइर अज़ीम बुज़ुर्ग औलिया हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो सालियानो 413 टे रोज़ा उर्स मुबारक लतीफ़ी राग रंग सां शुरू थी वियो। औक़ाफ़ खाते तरफ़ां उर्स मुबारक जो इफ़्तिताह करण लाइ केर बि न पहुतो। अॼु शाम जो दरगाह शाह करीम जो गादी नशीन सैयद शाहिद हुसैन शाह उर्स मुबारक जी तक़रीब में शिरकत कंदो। उर्स मुबारक के मौक़े ते वॾी तादाद में मुरीदनि अक़ीदतमंदनि ऐं पांधेड़नि जे पहुचण जो सिलसिलो जारी आहे। उर्स मुबारक ते ज़ाइरीन लाइ पीअण जो पाणी बिजली ऐं रिहाइश वॾो मसइलो बणियल। उर्स मुबारक जी तक़रीब में इंतज़ाम पूरा हुजण अणपूरा हुजण सबबि ईंदड़ ज़ाइरीन मायूस थियण लॻा। मेन दरगाह में सख़्त गर्मी हुजण बावजूदि बिजली ग़ाइब ज़ाइरीन ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।